आमिर डार पार्टी का धारती सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो। आमिर डार सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हू अॼु खां पीटीआई खां धारती छॾण जो ऐलान करे थो। 9 मई जे वाक़े सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो। पीटीआई अॻवान आमिर डार पार्टी खां धारती सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। आमिर डार सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हू अॼु खां पीटीआई खां धारती सियासत छॾण जो ऐलान करे थो। 9 मई जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो। अहम ख़बर खां अव्हांखे हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदा हलूं त पीटीआई अॻवान आमिर डार पार्टी खां धारती सियासत छॾण जो ऐलान कयो आहे। आमिर डार सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हू अॼु खां पीटीआई खां धारती सियासत छॾण जो ऐलान करे थो। 9 मई वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो। अव्हांखे आगाही ॾींदा पिया आहियूं त पीटीआई जे अॻवाननि पारां प्रेस कॉन्फ्रेंस करण जो सिलसिलो जारी आहे। अॼु हिकु वधीक विकेट पीटीआई जी किरी आहे। पीटीआई अॻवान आमिर डार पार्टी खां धारती सियासत छॾण जो ऐलान कयो आहे। आमिर डार सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हू अॼु खां पीटीआई खां धारती सियासत छॾण जो ऐलान करे थो। 9 मई वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो। पीटीआई अॻवान आमिर डार पार्टी खां धारती सियासत छॾण जो ऐलान कयो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। पीटीआई अॻवान आमिर डार पार्टी खां धारती सियासत छॾण जो ऐलान कयो आहे। आमिर डार जो चवणु आहे त 9 मई जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सियालकोट में सिंध टीवी न्यूज़ के रिपोर्टर उमर अकबर सां। उमर, अपडेट कीजिएगा कि आमिर डार ने प्रेस कॉन्फ्रेंस में मजीद क्या कहा। जी बिल्कुल, पीटीआई रहनुमा उस्मान डार के ये बड़े भाई हैं आमिर डार, जिन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस की और 9 मई के वाक़यात पर भरपूर मजम्मत की है और सियासत की वजह से जो कारोबारी इनको नुकसान हुआ, इन्होंने कहा कि मैं बिल्कुल सियासत से लाताल्लुकी कर रहा हूँ, छोड़ रहा हूँ और ये मेरा जाती फैसला है। उस्मान डार और उमर डार जो उनके दूसरे भाई है वो अपना फैसला मजीद दूसरी प्रेस कॉन्फ्रेंस में सुनाएंगे या मतलब है, ऐसा आमिर डार का कहना है। और ये भी आमिर डार ने कहा है कि इसके बाद मेरी जो सियासी कैरियर है वो अबदे ही वाबस्तगी रहेगी। जी बहुत शुक्रिया अपडेट करने के लिए उमर।